बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुख्तार रहमान सोलंकी, जनरल सेक्रेटरी पेटीएल ऑफ सिंध। जिए उस्ताद, जिए सिंध की धरती, जिए पेटीएल। अज जो लाइव जो अचण जो मकसद जेको ही गस्ट आ पेटीएल जो जेको गडियल एहतजाज रखियल हो कारो ॾींहुं अॼु ख़ुसूसन पेटीएल जे दोस्तनि जेकी मोट ॾिनी उहा क़ाबिल तारीफ़ आहे। मां उन्हनि जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे पेटीएल सिंध जे दोस्तनि जो जिन अॼु भरपूर नमूने सां मोट ॾिनी आहे। तो बाक़ी आईंदे जो लाइ अमल जेको हूंदो इंशाअल्लाह जेको आहे असां जेको बि 20 तारीख़ ते असांजो गस्ट आहे जो बाक़ी मां अॼु सिंध जे पेटीएल जे दोस्तनि जो उस्तादनि जो इंतिहाई थोराइतो आहियां जिन असांखे भरपूर नमूने सां मोट ॾिनी आहे। जिन दोस्तनि घर वेही तनक़ीदूं या जेको आहे घर सॻे में सभु समाजूं त बहितर आहे। ही जेके दोस्तनि खे इहो मां ॿुधाईंदो हलां त हीअ न सिर्फ़ु उस्तादनि जो गस्टा जो या पेटीएल जो आहे। अॻे बि असां चयो आहे त हीअ जेको बि पंहिंजो पेंशन वारे जेके अमेंडमेंट थी आहे उहो सिंध गवर्नमेंट जे सभिनी मुलाज़िमनि जो थियो आहे। वरी बि उन्हनि दोस्तनि खे असां सिंध गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे चऊं था त अचो गॾिजी सॼी जेको आहे हिकिड़ो गॾियल पंहिंजो जिहाद ऐं असां मरण घड़ीअ ताईं बि जेको आहे बुख हड़तालनि ते वेहंदासीं। इंशाअल्लाह जेको 20 तारीख़ ते फ़ैसिलो सिया चेयरमैन कंदो उन सां पंहिंजो गॾिजी हलंदासीं ऐं इंशाअल्लाह इहो ई तव्हांखे सिंध गवर्नमेंट खे असां ॿुधाइण था चाहियूं त असां पंहिंजो हक़ु ज़रूर बि वठंदासीं, कॾहिं बि इहा शइ न छॾींदासीं। मां वरी बि हिकु दफ़ो पंहिंजे पेटीएल जो दोस्तनि जो उस्तादनि जो शुक्र खे बि वरी बि चवंदुमि त जहिड़े बि टाइम ते वरी सॾु थिए या पेटीएल जे लाइ जेका पंहिंजो को अहिड़ो पंहिंजो हुकुम मिले जेको आहे असांजे सिया चेयरमैन जो या हिन जो दोस्तनि जो तव्हां उन जे लाइ तयारु रहिजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। वरी बि असां जेके ॿिया डिपार्टमेंट आहिनि उन्हनि दोस्तनि खे बि अपील था कयूं त अचो त गॾिजी जेको आहे थोरो गॾियल जिदोजहद कयूं त जीअं इहो नोटिफिकेशन जेको आहे वापसि वठो।